रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधू सभ्यता जे हवाले सां आयल मुंहिंजे ताज़े किताब बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन किताब में छा आहे, ही किताब छो लिखियो वियो, उन जी ज़रूरत छो पेश आई। पहिरियों तव्हांखे किताब ॾेखारींदो हलां त ही किताब असांजो आहे सिंधू सभ्यता आर्यन ऐं दरावड़नि वारो मफ़ूज़। हीअ हिन जो बैक टाइटल आहे जंहिं ते मुंहिंजी तस्वीर लॻल आहे, उन सां गॾोगॾु मुंहिंजो तारीफ़ आहे। ही किताब हैदराबाद जी पब्लिकेशन आहे, कविता पब्लिकेशन, उन तरफ़ां शाया कयो वियो आहे ऐं मार्केट में आंदो वियो आहे। सिंधू माथिरी जी सभ्यता बाबति 100 साल अॻु खां इहो मफ़रूज़ो मौजूदु आहे, फैलायो वियो आहे, आम कयो वियो आहे त सिंधू माथिरी दरावड़नि जो वतन हुयो। क़दीम तहज़ीब जा वारस, हिन क़दीम तहज़ीब सिंधू माथिरी जी तहज़ीब जा वारस उहे माण्हू न हुया या न आहिनि जेकी हिन वक़्तु हिते रहनि था, पर उहे हितां खां हज़ारे मील परे तमिलनाडु जे इलाइक़नि में रहंदड़ दरावड़। ही सॼो मफ़रूज़ो अंग्रेज़नि तरफ़ां घड़ियो वियो, तयारु कयो वियो। जंहिं वक़्तु अंग्रेज़ बरतानवी बेठकेती निज़ाम हिते मौजूदु हुयो बर सगीर में, बर सगीर ते बरतानवी गोरा क़ाबिज़ हुया त हिननि सिंधू माथिरी समेत सॼी दुनिया जी तहज़ीबुनि ऐं तारीख़ुनि जी सत्यानाश कई, उन्हनि बाबति ग़लति मफ़रूज़ा, ग़लति नतीजा कढी उन्हनि जे इल्म, अकुल, तहज़ीब, सक़ाफ़त, ॿोलियुनि खे लोयो। छो लोयो? छाजे करे हू हुक्मरान हुया ऐं बाक़ी माण्हू संदन ग़ुलाम हुया। इन करे ज़रूरी हुयो त ग़ुलामनि जी तारीख़ खे ग़लति बयानी, उन बाबति ग़लति बयानी कई वञे, मफ़रूज़ा घड़िया वञनि, हुननि खे हक़ीर करे पेश कयो वञे। माना हू पाण आला हुया ऐं जेकी देश, जेकी क़ौमूं हुननि जे ग़ुलामीअ हेठि हुयूं उहे जाहिल हुयूं, हू सदाई जाहिल रहियूं। माना हुननि इहे साबित कयो तारीख़ में मफ़रूज़ा घड़े त ही किताब सिंधू सभ्यता आर्यन ऐं दरावड़नि वारो मफ़रूज़ो इन ई साज़िशी थ्योरी जो रद्द आहे। असां रद्द ॾिनो आहे, उनखे रद्द कयो आहे, मूं त न, पर मूं समेत काफ़ी माहिर, दुनिया जे काफ़ी माहिरनि साइंसदाननि, आर्कियालॉजिस्टनि इन मफ़रूज़े खे रद्द कयो आहे। 1 सदी गुज़रण खां पोइ जेकॾहिं को इहो सम्झे थो त सिंधू माथिरी जा असुल वारस दरावड़ हुया, हिते आर्यन नामनिहाद आर्यन जी का लॾ पलाण थी या उन्हनि को हमिलो कयो ऐं हितां जे माण्हुनि खे हितां तड़े कढियो हुयो ऐं उहे वञी तमिलनाडु पहुता हुया, इहो सॼो कूड़ो मफ़रूज़ो हिन किताब में इंतिहाई वज़नदार दलीलनि सां, साइंसी दलीलनि सां, साइंसी सबूतनि सां ॿुधायो वियो आहे त अंग्रेज़नि इहा साज़िश छो घड़ी, इहो साज़िशी नज़रियो छो तयारु कयो, उनजी ज़रूरत कहिड़ी। हिन किताब में जदीद साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ जे ज़रिए इहा ॻाल्हि साबित करण जी कोशिश कई वई आहे त सिंधू माथिरी जी सभ्यता जे पोइते पवण बैदि हिन खिते ते यानी 1500 क़बल मसीह में यूरोप या सेंट्रल एशिया खां आर्यन नाले कंहिं नस्ल जो को बि हमिलो कोन थियो ऐं न वरी आर्यन तरफ़ां बर सगीर तरफ़ का लॾ पलाण कई वई। यूरोपी माहिरनि उन वक़्त जे, हिन वक़्त असीं ॻाल्हि नथा कयूं, उन वक़्त जे बेठकेती दौर वारे क़ाबिज़ यूरोपी माहिरनि जे टोले तरफ़ां
इंडो जंहिं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप जी दावा कई वई, इहो असल में आगाटी सिंधी ज़बान जे सिंधू माथिरी जे ज़बान जे असर हेठि ॿोलियुनि जो ग्रुप हुयो, जंहिंखे जदीद तहक़ीक़ बैदि मिलियल सबूतनि जे बुनियाद ते सिंधू यूरोपियन ज़बानुनि जो ग्रुप करार ॾियणु घुरिजे। इन ते असांजा माहिर, बरसगीर जा माहिर कमु कनि पिया। सिंध जे माहिरनि खे वक़्तु अचणु घुरिजे, स्टडी करणु घुरिजे। जेका दुनियादार तहक़ीक़ थिए पई उन में हिसो वठणु घुरिजे, छाकाणि त सिंधू यूरोपियन ज़बानुनि वारे ग्रुप जो असुल वतन सिंधू माथिरी हुई। सिंधू माथिरी जे पोइते पवण बैदि हिन माथिरीअ में तहज़ीब जो फीथो फिरणु रुकिजी न वियो हो, न वरी हिन खिते ते ॿाहिरां आयल आर्यन हमिलो करे पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोली जो बुनियादु विधो, पर सिंधू तहज़ीब पोइते पवण बैदि वैदिक दौर में दाख़िल थी। वैदिक दौर सिंधू सभ्यता जो तसलसुल हुयो। बरसगीर में हिंदू मज़हब जी शुरूआति ॿाहिरां आयल आर्यन न कई हुई, पर सिंधू माथिरी हिंदू धर्म जो जनम हंधु हुयो। इहो हिंदू धर्म न हुयो, इहो सिंधू धर्म हुयो, छो जे करे हिंदू लफ़्ज़ में सिंधू माने 1500 क़बल मसीह में ऋग्वेद सिंधू नदी जे किनारनि ते लिखियो वियो, जंहिंजा ख़ालिक सिंधू माथिरी जा रहवासी हुआ। सिंधू माथिरी तहज़ीब ॾखिण इंडिया में रहंदड़ दरावड़ी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जी सभ्यता न हुई, पर इन तहज़ीब जा ख़ालिक इहे माण्हू हुआ जेकी अॼु बि सिंधू माथिरी यानी अॼोके पाकिस्तान, सिंध ऐं पंजाब ऐं इंडिया जे इलाइक़नि पंजाब, राजस्थान, गुजरात, कच्छ, काठियावाड़ में रहंदड़ आहिनि। ऋग्वेद में जेका ॼाणायल वेड़ आहे, इहा परॾेह खां आयल हमलियावर आर्याई क़बीलनि ऐं हितां जे असलूकी रहवासियुनि विच में जंग न हुई, पर इहा वेड़ मक़ामी राजाउनि विच में हिक ॿिए जा इलाइक़ा हथ करणु ऐं अंदरूनी छिकताइण जो नतीजो हुई। सिंधू माथिरी समेत इंडिया जे माण्हुनि जो जेनेटिक बुनियादु R1A1A हो, जेको हितां हज़ार साल अॻु ओलह वारनि मुल्कनि तरफ़ पखिड़ियो। सिंधू माथिरी जे माण्हुनि ओलह वारनि यूरोपी मुल्कनि तरफ़ लॾपलाण करे वञी आबादियूं क़ाइमु कयूं, जंहिं करे संदन जेनेटिक R1A1A बुनियादु यूरोप जे मुल्कनि में बि मिले थो। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां हीअ किताबु पढ़ो, दोस्तनि ते पहुचायो, इन ते बहस कयो। हीअ इंतिहाई नओं मौज़ू आहे, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि लाइ, छो जो हिते का तहक़ीक़ न थी आहे। हिते अञा ताईं 1 सदी पुराणा किताब पढ़ाया वञनि था ऐं जदीद दुनियादर जेका सिंधू माथिरी बाबति जदीद तहक़ीक़ थी आहे, उन बाबति असांजे माण्हुनि खे अणॼाण रखियो वियो आहे। अव्हां जी महिरबानी।